मां क़दम इंसाफ़ न थींदो त मां पंहिंजी नंढड़ी खे फांसी ॾींदमि, मां पाण खे फांसी ॾींदमि। वो मुंहिंजी मम्मा मूंखे मोकिलियो हुयो कि हली किथे किथे कचनि में मोकिलियईं ऐं उते शराब पीआरे करे मूंखे नशनि में ख़बर न पई आहे त मुंहिंजी वीडियो इहे मूंखे भरायूं अथऊं कि मां आइस न पींदी आहियां, न ई कोई छोकिरो आहे, ठीकु आहे, ऐं न ई कोई मां नशो कंदी आहियां। जी मां जेको आहे सो अर्ज़ु कयां थी, मूंखे इंसाफ़ खपे। SSP लारकाना, अली फराल टोल लारकाना ऐं जेके बि मतिलबु बिलावल भुट्टो ऐं जेके बि सिंध जा वॾा वॾा वाक़िआ आहिनि त उन्हनि खे अपील थी कयां त मुंहिंजी अदालत कनि ऐं मूंखे इंसाफ़ खपे। जी मुंहिंजो नेम आहे इकरा ऐं मां ज़ात मस्तो ई आहे जेके मुंहिंजी मम्मा मुंहिंजे लाइ बयानु ॾेई चुकी आहे त इहे सभु फेक आहिनि, ठीकु आहे। मां आइस न पींदी आहियां, न ई कोई छोकिरो आहे, ठीकु आहे, ऐं न ई कोई मां नशो कंदी आहियां। अगरि मां नशो कयां त पोइ मां पंहिंजी धीउ खणी मां एॾो मतिलबु ज़लील न थियां, पंहिंजी धीउ खणी मां किथे फिटी कयां, मां वञी नशा कयां। अगरि ॾिसो न मुंहिंजी मम्मा मूंखे चए थी त छोकिरो आहे, मां कोई बि छोकिरो अहिड़ो न आहे जेको मूंसां रिलेशन में आहे। रिलेशन में हूंदो बि ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, इंसानु आहे, ग़लती जो घर आहे, ठीकु आहे, ग़लती थी वेंदी आहे इंसान खां, ऐं रिलेशन में हूंदमि बि त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे मूंखे पंहिंजी ज़िंदगी ठाहिणी आहे त मां पंहिंजो शादी त करे वेंदमि न। मूंखे भई मम्मा शादी नथी कराए त मां पंहिंजी शादी जो त सोचींदमि न, पंहिंजी नंढड़ी जो सोचींदमि न, त कहिड़ो कोई इंसानु ॾिसंदमि जेको मुंहिंजो बि मतिलबु ख़र्चो खणी सघे, मुंहिंजी नंढड़ी जो बि ख़र्चो खणी सघे। ऐं बाक़ी जेके मम्मा चए थी त मुंहिंजी धीउ मतिलबु कंहिं शहज़ाद खे नथी सुञाणे या कोई छोकिरे खे नथी सुञाणे, उहा मूं वटि प्रूफ पिया आहिनि, ऐं छोकिरे जा बि ऐं मुंहिंजी मम्मा जा बि। मम्मा मूंखे हाणे कॉल करे थी चए त तव्हां बयानु चेंज करायो, पराए छोकिरे लाइ मसइलो न कर, ऐं छोकिरे जे घर में मसइलो थी वियो आहे। जॾहिं असांजे घरनि में मसइला थियनि था त उन्हनि खे काई परवाह न आहे, ऐं उन्हनि जे घरनि में मसइला थियनि था त पोइ उन्हनि खे परवाह पंहिंजी इज़त जी थिए थी। इज़त वारा आहिनि त पोइ अहिड़नि माण्हुनि सां छो था तालुक़ु रखनि, पंहिंजी इज़त जो सोचे करे उन्हनि खां हथ कढी वञनि न। पहिरियां पंहिंजी इज़त जी परवाह न कयनि, हाणे जॾहिं मूं वटि प्रूफ पिया आहिनि ऐं मां पंहिंजो रिकॉर्डिंग वग़ैरह कयूं आहिनि उन्हनि जूं, त हाणे मतिलबु उहो चवनि था असांजा बयानु चेंज करायो। ऐं मुंहिंजी मम्मा मूंखे कॉल करे चए थी त बयानु चेंज कराए, ऐं हिन जे लाइ छोकिरे लाइ इशू थो थिए। इशू थिए त भले इशू थिए, असांजे लाइ एॾो इशू थियो त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे असां पंहिंजो त हक़ वठंदासीं न। ऐं मूं वटि रिकॉर्डिंग वग़ैरह पियूं आहिनि त उहे तव्हांखे मामिलो कुझु बि न आहे। ऐं शादी ज़ाहिर सी ॻाल्हि आहे मूंखे त शादी करणी आहे न, ॿुधो, शादी मूंखे करणी आहे। ऐं मम्मा जेको चए थी मूंखे ब्लैकमेल करिणो आहे, ब्लैकमेल त मम्मा मूंखे पाण कयो आहे, ठीकु आहे, मूं वटि प्रूफ पियो आहे। अगरि प्रूफ न हुजे त पोइ मां अगरि इहा ॻाल्हि ठही थी जी बिल्कुलु थियूं हुयूं। उहो मुंहिंजी मम्मा मूंखे मोकिलियो हुयो त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे मूंखे हली किथे किथे कचनि में मोकिलियईं ऐं उते शराब पीआरे करे मूंखे नशनि में ख़बर न पई आहे त मुंहिंजी वीडियो इहे मूंखे भरायूं अथऊं ऐं मुंहिंजो ज़ोर ज़बरदस्ती इहे वीडियो भरियूं अथऊं, मुंहिंजी लीक कयूं हुयूं। मुंहिंजो मुतालबो इहो आहे त मतिलबु मम्मा मुंहिंजी घुराए करे अगरि उहो शहज़ाद जेको नारे जो आहे मुंहिंजी मम्मा सां निकाह करे थो या फिर उन सां ठाह करे थो या फिर उन सां अॻिते ज़िंदगी गुज़ारणु चाहे थो त उहो अचे हिते बयानु ॾिए पंहिंजा। अगरि उनखे फैमिली जो इशू आहे त पोइ हथ कढे मुंहिंजी मम्मा खां। ऐं मूंखे इहो माना मूंखे इहो चाहींदी आहियां त मां मुंहिंजो NIC कार्ड ठाराए ॾियनि ऐं पोइ मां जाॾे बि वञा। जी बिल्कुलु बि न आहे, मूंसां हुनजो को तालुकात न आहे ऐं मम्मा सां आहे हुनजो, ठीकु आहे। उहो बि मूंखे धमकियूं ॾेई रहियो आहे। मां क़दम इंसाफ़ न थींदो त मां पंहिंजी नंढड़ी खे फांसी ॾींदमि, मां पाण खे बि फांसी ॾींदमि। 4-5 साल त इन जे करे छो त मुंहिंजो पोयां ख़ानदान जेको बि आहे उहो मुंहिंजो कट कराए छॾियो आहे। मूंखे कोर्ट में वठी करे बयानु ॾियाराए करे ऐं मुंहिंजो ख़ानदान पोयां सभु मुंहिंजो उन्हनि ॾांहुं कुझु बि वास्तो न आहे। मुंहिंजे मम्मा पप्पा बिरादर सिस्टर जेके बि आहिनि मामू चाचू सभिनि ॾांहुं मुंहिंजो वास्तो ख़तमु आहे, ठीकु आहे। उन जे करे मां ख़ामोश रही चुकियमि त मतिलबु मां काॾे वेंदमि प्रेगनेंट आहियां त मूंखे कोई मतिलबु कोई ग़लति कुझु करे या फिर कोई खणी वञे किथे, त इन जे करे मां डिॼी करे मुंहिंजी मम्मा चयो त इहे तव्हां नंढड़ी ॼणियो, तव्हांजी मां शादी कराए छॾींदमि। त उन जे बावजूदि नंढड़ी ॼणी साल जी थी, मां मम्मा खे कंदी आयमि फोर्स घणो कयमि त मुंहिंजी शादी करायो, मम्मा मुंहिंजी शादी न कराई। वञी बि सघां, मूंखे धमकियूं पई ॾिए त तव्हां कुझु बि कंदो तव्हांखे मां मालिकनि ॾींदमि, उहे मालिक तव्हांखे मारे छॾींदा।